तव्हां अददी लकीर या नंबर लाइन खां वाक़िफ़ हूंदव। हिन सिलसिले में इहो हूंदो आहे त पाण खे हिकिड़ो नंबर ॾिनल हूंदो आहे ऐं पाण खां पुछियल हूंदो आहे त अददी लकीर ते इहो नंबर कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। फ़र्ज़ु कयो पाण खां हिते पुछे वञे थो त 2 नंबर कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे। सो नंबर 2 खे जेकॾहिं पाण ॻोल्हण जी कोशिशि कयूं त 2 हिन जॻह ते मौजूदु आहे। पर जेकॾहिं पाण खे हिकिड़ो अहिड़ो सवाल मिलियल हुजे जंहिं में नंबरनि जो तादाद 2 हुजे ऐं पोइ पाण खां पुछियो वियो हुजे त कार्तीसी मथाछिरे या कोऑर्डिनेट प्लेन ते इहो नंबर कहिड़ी जॻह ते मौजूदु हूंदो त पोइ पाण कीअं ॻोल्हींदासीं। फ़र्ज़ु कयो पाण वटि हिकिड़ो नंबर आहे 3,5। सो 3,5 कार्तीसी मथाछिरे या कोऑर्डिनेट प्लेन ते कहिड़ी जॻह ते मौजूदु हूंदो। सो हिन सवाल खे हल करण खां अॻु में मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त जेको कार्तीसी मथाछिरो पाण चवंदा आहियूं जंहिंखे अंग्रेज़ी में कोऑर्डिनेट प्लेन चइबो आहे, सो ही 2 नंबर कोऑर्डिनेट प्लेन में कंहिं न कंहिं जॻह ते मौजूदु हूंदा जेके पाण खे मिलियल आहिनि। सो इन जे करे इन्हनि 2 नंबर्स खे छा चइबो आहे, इन्हनि 2 नंबर्स खे चइबो आहे कोऑर्डिनेट्स। त ही छा आहिनि, ही आहिनि कोऑर्डिनेट्स। कार्तीसी मथाछिरे मथां तव्हांखे ही 2 कारे कलर जूं लकीरूं मिली रहियूं आहिनि। सो जेका अमूदी लकीर आहे इन में y एक्सिस मालूम थींदो आहे ऐं जेका उफ़क़ी लकीर आहे इन में x एक्सिस मालूम थींदो आहे। सो उफ़क़ी लकीर ते x जो नालो बि लिखियल आहे ऐं अमूदी लकीर ते y बि लिखियल आहे। सो इन मां पाण सम्झी सघूं था त जॾहिं x ते असांखे मुफ़ासिलो तय करणो हूंदो त कीअं थींदो ऐं y ते मुफ़ासिलो तय करणो हूंदो त कीअं थींदो। इन्हनि खे सम्झण खां पोइ अचो त पाण पंहिंजे सवाल जी तरफ़ वधूं था त ही नंबर आख़िरकार कोऑर्डिनेट प्लेन या कार्तीसी मथाछिरे में कहिड़ी जॻह ते हूंदो। सो इन खे सम्झण जे लाइ पाण खे इहो सम्झणो पवंदो त ही 3 जो हिते मतिलबु छा आहे, इहो कहिड़ी एक्सिस ते सफ़र थियल आहे ऐं 5 जो मतिलबु छा आहे। सो 3 यानी पहिरियों नंबर जेको बि हूंदो पाण उन खे एक्स महवर में थियल मुफ़ासिलो सम्झंदासीं। सो इन जे करे इन खे चइबो आहे एक्स कोऑर्डिनेट, यानी एक्स ते एक्स महवर में केतिरो मुफ़ासिलो तय थियल आहे या केतिरो अॻिते वियल आहे, केतिरा यूनिट्स अॻिते आहे। सो जेकॾहिं पाण मथाछिरे खे ॾिसूं त हिते असां वटि ॿुड़ी हूंदो आहे एक्स ऐं जेकॾहिं अॻिते पाण वधूं यानी सॼे पासे जी तरफ़ त ही आहे 3। सो 3 असांजो हिन जॻह ते मौजूदु आहे। हींअर असां केतिरो बि मथे वञूं अॻिते या केतिरो बि हेठि वञूं इन सां को फ़र्क़ु नथो पए, एक्स हमेशह इन लकीर ते यकी 3 हूंदो, छाकाणि त इन सॼी लकीर में एक्स साॻियो रहे थो जेको 3 आहे। उन खां बाद में पाण वटि जेको ॿियो कोऑर्डिनेट आहे उहो आहे 5। सो हाणे एक्स कोऑर्डिनेट त थी वियो त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे ही कहिड़ो कोऑर्डिनेट हूंदो, ही कोऑर्डिनेट हूंदो y। सो हिन खे पाण चवंदा आहियूं y कोऑर्डिनेट। हाणे y कोऑर्डिनेट खे कीअं ॻोल्हींदासीं, साॻे तरीक़े सां पाण सभ खां पहिरियां हिन जॻह ते ईंदासीं जिथे x बि ॿुड़ी आहे ऐं y बि ॿुड़ी आहे। सो जॾहिं x बि ॿुड़ी हुजे ऐं y बि ॿुड़ी हुजे त पाण हुनखे चवंदा आहियूं ओरिजिन। सो हिन जॻह तां जेकॾहिं मां y एक्सिस में 5 यूनिट्स मथे वञा त y कोऑर्डिनेट मूंखे मिली वेंदो जेको मूंखे मालूम करणो आहे। सो 5 y कोऑर्डिनेट में हिन जॻह ते मौजूदु आहे। सो ही लकीर जेतिरी बि अॻिते वञे यानी सॼे पासे वञे ऐं खॿे पासे वञे y हमेशह हिते 5 ई हूंदो। अचो त हाणे ॾिसूं त 3,5 कहिड़ी जॻह ते हूंदो। 3,5 उन जॻह ते मौजूदु हूंदो जिथे इहे 2 लकीरूं हिक ॿिए खे कपनि थियूं। सो हिन जॻह ते जेकॾहिं इहे 2 लकीरूं हिक ॿिए खे कपनि थियूं त इन जो मतिलबु इहो थियो त हिन जॻह ते हिन पॉइंट ते अगरि एक्स ॾिसूं त केतिरो हूंदो, एक्स हूंदो हिते 3 ऐं जेकॾहिं वाए ॾिसूं त वाए केतिरो हूंदो, वाए हूंदो हिते 5। जेकॾहिं पाण खां केरु सवाल पुछे त ओरिजिन ते कोऑर्डिनेट्स कहिड़ा हूंदा आहिनि, सो ओरिजिन ते त एक्स बि 0 आहे त वाए बि 0 आहे, त इन जो मतिलबु इहो थियो त पाण ओरिजिन ते जेके कोऑर्डिनेट्स ॿुधाईंदासीं उहे ॿुधाईंदासीं ॿुड़ी या 0,0। इन खां बाद में जेकॾहिं पाण हिकिड़े ॿिए सवाल जी तरफ़ हलूं ऐं ॿियो सवाल हल करण जी कोशिशि कयूं, छाकाणि त पाण हिकिड़ो सवाल करे चुका आहियूं। सो ही सवाल आहे, फ़र्ज़ु कयूं था 2,5। सो 5 साॻियो आहे, इन जे करे मां इहो वैल्यू तब्दील थो कयां, त इहो थियो 2,4। सो 2,4 कहिड़ी जॻह ते मौजूदु हूंदो। वीडियो खे पाज़ करे सभ खां पहिरियों तव्हां पाण हल करण जी कोशिशि कयो। अचो त हींअर हिन खे गॾिजी हल था कयूं। सो हिते एक्स कोऑर्डिनेट केतिरो आहे 2, एक्स कोऑर्डिनेट केतिरो आहे हिते 2। सो 2 पाण वेंदासीं एक्स महवर में अॻिते, 2 हिन जॻह ते मौजूदु आहे। सो इन जो मतिलबु इहो थियो त 2 जी लाइ पाण हितां लकीर ड्रा कंदासीं, मथे वेंदासीं। उन खां बाद में y केतिरो आहे, y आहे पंहिंजो 4। सो 4 यूनिट्स पाण खे मथे वञिणो आहे या 4 एका मथे वञिणो आहे। सो ही जेको पॉइंट आहे इहो 2,4 आहे हिते, छाकाणि त हिते x 2 ऐं y केतिरो आहे 4 आहे। एक्स कोऑर्डिनेट दरअसल पाण खे इहो ॿुधाईंदो आहे त पंहिंजो पॉइंट ओरिजिन खां सॼे या खॿे पासे केतिरो आहे, जॾहिं त y कोऑर्डिनेट पाण खे इहो ॿुधाईंदो आहे त पंहिंजो पॉइंट ओरिजिन खां मथे या हेठि केतिरो आहे। इन ई सिलसिले में पाण हिकिड़े ॿिए सवाल जी तरफ़ वधूं था ऐं ही सवाल थोरो पाण उबतो खणूं था। सो ही पाण वटि आहे पॉइंट, पाण खे इन पॉइंट जा कोऑर्डिनेट्स ॿुधाइणा आहिनि।
सो पाण खे इहो ॿुधाइणो आहे त हिते एक्स केतिरो आहे ऐं वाई केतिरो आहे। हाणे इहा पाण खे ख़बर कीअं पवंदी, इहो बिल्कुलु आसान आहे। इन पॉइंट ते पाण ॿ ब्रेकेट वठी छॾींदासीं नंढड़ा ऐं हिते स्पेस ख़ाली छॾे छॾींदासीं। हाणे पाण एक्स एक्सिस वारो मुफ़ासिलो ॻणींदासीं त एक्स एक्सिस ते केतिरो मुफ़ासिलो तय थियल आहे। एक्स एक्सिस ते जेकॾहिं असां ॾिसूं त 4 यूनिट मुफ़ासिलो तय थियल आहे या 4 एका मुफ़ासिलो तय थियल आहे। ऐं वाई ते जेकॾहिं ॾिसूं त असां 1 यूनिट या 1 एको मुफ़ासिलो तय थियल आहे। इन जो मतिलबु एक्स एक्सिस जी जॻह ते पाण छा रखंदासीं, एक्स एक्सिस जी जॻह ते पाण रखंदासीं 4 ऐं वाई एक्सिस ते केतिरो मुफ़ासिलो तय थियल आहे। सो वाई कोऑर्डिनेट में या वाई एक्सिस में पाण ॻणींदासीं त ॾिसंदासीं त 1 यूनिट मुफ़ासिलो तय थियल आहे। सो इन जे करे वाई कोऑर्डिनेट जी जॻह ते पाण छा रखंदासीं, वाई कोऑर्डिनेट जी जॻह ते पाण रखंदासीं 1। सो ही जेको पॉइंट आहे इहो कहिड़ी जॻह ते मौजूदु आहे, 4,1 ते, छाकाणि त इहो 1 यूनिट मथे आहे ऐं 4 यूनिट जेको आहे उहो सॼे पासे ते आहे। सो पाण सम्झी चुका आहियूं त जेकॾहिं को पॉइंट बि मिलियल हुजे त पाण हुन जा कोऑर्डिनेट्स कीअं ॻोल्हींदासीं। जॾहिं पाण हिन मौज़ू खे पहिरियों दफ़ो सम्झंदा आहियूं या पढ़ंदा आहियूं त हिकिड़ी मुश्किलात ईंदी आहे, उहा इहा हूंदी आहे त पाण एक्स ऐं वाई खे हिक ॿिए सां मिलाए वेंदा आहियूं। सो पाण खे यादि करिणो आहे त जेको पंहिंजो पहिरियों कोऑर्डिनेट आहे उहो एक्स ते हूंदो आहे ऐं ॿियों कोऑर्डिनेट वाई ते हूंदो आहे। जेकॾहिं 1,4 जी मां ॻाल्हि कयां त इहो कहिड़ी जॻह ते मौजूदु हूंदो, 1,4 उहो हिन जॻह ते मौजूदु हूंदो, छाकाणि त एक्स एक्सिस में 1 मुफ़ासिलो तय थियल आहे ऐं वाई में 4। सो 4,1 ऐं 1,4 ॿ अलॻि अलॻि पॉइंट आहिनि, ॿ अलॻि अलॻि कोऑर्डिनेट्स आहिनि। सो यादि रखी छॾियो त जेको एक्स एक्सिस जो मुफ़ासिलो हूंदो आहे उहो या त सॼे पासे हूंदो आहे ओरिजिन जे या त खॿे पासे हूंदो आहे। जॾहिं त वाई एक्सिस जो जेको मुफ़ासिलो हूंदो आहे उहो ओरिजिन खां या असली नुक़्ते खां या त मथे हूंदो आहे या त हेठि हूंदो आहे। ऐं ब्रेकेट जे अंदरि पहिरियों नंबर यानी कामा खां अॻु में एक्स कोऑर्डिनेट हूंदो आहे ऐं कामा खां बाद में वाई कोऑर्डिनेट हूंदो आहे।